उनके घणो टाइम थियो आहे? 2 महीना। उन खां पोइ वरी ॿियो निकाह कॾहिं थियो आहे? इहो ख़बर न आहे असांखे। तव्हांजा निकाह घणा थिया आहिनि हिन टाइम? 3 थिया, 4 खां पैसा वरितो, असां घर खां निकिरी वियासीं। पोइ केरु थो निकाह कराए तव्हांजा? मुंहिंजो माउ ॿियो पीउ। जिथे तव्हांजो निकाह थिए थो उन्हनि खे अॻिलनि खे ख़बर हूंदी आहे जो निकाह में थियल आहे? न उन्हनि खे ख़बर न आहे। उनखे ख़बर न हूंदी आहे। हिन टाइम तव्हांजो जेको निकाह थियो आहे जेको तव्हांखे ख़बर आहे तव्हांजे मुड़ुस जो नालो छा आहे? हा, कंहिंजो? जेको हिन टाइम तव्हांजो निकाह जंहिं में आहियो तव्हां, हा, त उनजी ख़बर आहे तव्हांखे? हाणे मूंखे ॾिना कलर विझी। हा, 5 लख ॾेई विया। हाणे तारीख़ ते आहे त मर महीनो छुटी वञे, तुंहिंजो शादी थींदो। पोइ मां घर खां निकिरी विया। रिहाइश किथे आहे तव्हांजी? हा, रिहाइश किथे आहे? घर किथे आहे तव्हांजो? बोसर में।